वालेकुम नाज़रीन, नवाज़ न्यूज़ तक गॾावयां संझा सैयद आया बिशारत सुमरो नजर विजनासी खास खबरों। पार्लियामेंट हाउस ॿाहिरां PMDA ख़िलाफ़ साफ़िन जो धरणो, साफ़िन जो आवाज़ दॿाइण लाइ कारो कानून आंदो वियो आहे। गॾिजी आमलनि जे कारे कानून खे ख़त्म कयो। PMDA मीडिया जो मुआशी क़त्ल करण जी कोशिश कई आहे। बेनज़ीर भुट्टो वज़ीर आज़म बणिजी पाबंदियूं ख़त्म कयूं हुयूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी मीडिया सां ॻाल्हियूं, चयाईं PMDA इज़हारी राय जे लाइ आज़ादी ऐं अदलियाती धाड़े बराबरि आहे। असां सां PMDA बाबति कंहिं बि नाहे ॻाल्हायो। साफ़ सां हर जाइ ते एहतजाज करण लाइ तयार आहिनि। कैंटोनमेंट बोर्ड की चूंडनि में आवाम PTI खे रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी कैंटोनमेंट बोर्ड की चूंडनि में कामयाब थी आहे। PP पहिरीं, PTI ॿीं ऐं जमायत इस्लामी 3 नंबर ते आहे। पहिरियां क्लिफ्टन कैंटोनमेंट बोर्ड वारे इलाइक़े मां सदर आरिफ अलवी ऐं गवर्नर इमरान इस्माइल चूंड खटी हुई। सूबाई वज़ीर सईद हनी जी कराची में प्रेस कॉन्फ्रेंस चवे तो पीपल्स पार्टी कैंटोनमेंट बोर्ड की चूंडनि में 22,000 खां वधीक वोट हासिल किया। असद उमर ऐं अली ज़ैदी प्रेस कॉन्फ्रेंस करे ग़लत बयानी कई। कैंटोनमेंट बोर्ड जी चूंडूं गैर हतमी ऐं गैर सरकारी नतीजा। सिंध समेत पूरे मुल्क में तहरीक इंसाफ 63 सीटुनि ते कामयाब। नून लीग जा 59 आज़ाद उम्मीदवार, 52 पीपल्स पार्टी जा 17, MQM जा 10, जमायत इस्लामी जा 7 ऐं बलूचिस्तान अवामी पार्टी ऐं अवामी नेशनल पार्टी जा 2 उम्मीदवार कामयाब। पार्लियामेंट जो गडियल इजलास अॼु थी रहियो आहे। सदर डॉक्टर आरिफ अलवी इजलास खे ख़िताब कंदो। सदर जे ख़िताब सां मौजूदा क़ौमी असेंबली जो चौथो पार्लियामेंटी साल शुरू थी वेंदो। सदर जे ख़िताब दौरान अपोज़िशन पारां एहतजाज जो इम्कान। कातिल कोरोना वायरस के वधीक 67 मरीज़ फौत। फौतुनि जो अंक 26,787 थी वियो। 24 कलाकनि दौरान 2,988 नवां केस रिपोर्ट। मुतासिरनि जो अंक 12,07,508 थी वियो। कोरोना वायरस जी हाकारी 5.62% रही।